दाद लगारी वेझो किंजर पिताफी मेंढस मॉडल स्कूल में इलाके में तालीम जो शौर पैदा करण लाइ तालीमी मेलो लगायो वियो। तालीमी मेले में इलाके के मुख़्तलिफ़ निजी तौर सरकारी स्कूलों के सभी शागिर्दनि उस्तादनि तालीमी माहिरनि समेत इलाके के मोअज़्ज़िज़नि शिरकत कई। तालीमी मेले में इस्लाम, जनरल नॉलेज, साइंस, अदब, तारीख़ ऐं ॿियनि मौज़ुअनि ते किताबनि समेत शाह जो रिसालो ऐं ॿिया केतिरा ई किताब मौजूद हुआ। जॾहिं तालीम मेले जो इफ्तिताह तालीम माहिरनि ज़मीर अहमद, करीम बख्श पिताफी, मोहम्मद असलम लगारी, शफ़क़त हुसैन मंगी ऐं सुधीर अहमद पिताफी कयो। इफ्तिताही तक़रीब खां मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम माहिरनि ऐं तालीम सां लगाव रखंदड़ मुख़्तलिफ़ स्कूलनि जे प्रिंसिपल शाहिद हुसैन लगारी, असलम लगारी ॿियनि चयो त किंजर पिताफी अॼु खां कुझु साल अॻु बदमनी जे वर चढ़ियल हो। हिन इलाइक़े में डस मॉडल स्कूल जहिड़नि तालीमी इदारनि ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़े उन्हनि जी तक़दीर बदिलाए छॾी आहे। किताबी मेलो लॻाइण जो मक़सदु नौजवान नस्ल में शऊरी इनकलाब बेदार करणो आहे, जंहिंजे ज़रिए असांजी तरक़ी जी ज़मानत आहे। जेकॾहिं नौजवान नस्ल जी तव्हांखे ख़िदमत करणी आहे, उनखे आला तालीम जा मौक़ा ॾिना वञनि, अहिड़ो माहौल ॾिनो वञे, अहिड़ो इन्वायरमेंट ॾिनो वञे जंहिंमें हली करे उहो पंहिंजी कामयाब ज़िंदगी में कामयाबु थिए। असांजी ख़्वाहिश इहा आहे त अहिड़ा जेके इवेंट हर स्कूल, हर इदारे में, हर ॻोठ, हर बस्ती वाण में थियणु खपनि। असां इन ॿारनि लाइ हिकु सुठो क़दम आहे जंहिंखे हिकु सुठो दोस्त उन्हनि मुहैया कयो आहे किताब जी शिकिल में। चवनि था त किताब जेको इंसान जो बहितरीनु दोस्त हूंदो आहे। हिकु बहितरीनु दोस्त ई तव्हांखे जेको आहे सिधी ऐं सही राह ॾेखारे सघे थो, ज़िंदगी गुज़ारण जो मक़सदु ॿुधाए सघे थो। तंहिं करे मुंहिंजी सिंध जे नौजवाननि खे इहा ई अपील आहे त हू किताब सां दोस्ती वधाइनि। किताब हिकु बहितरीनु दोस्त बि आहे, बहितरीनु साथी बि हूंदो आहे, साथी बि आहे। सो असां इहे तवका कयूं था नौजवाननि मां त इहे किताब हितां खणी वेंदा, इन्हनि खे पंहिंजो बहितरीनु साथी बणाईंदा। हीउ इलाइक़ो तालीमी लिहाज़ खां तमामु घणो बैकवर्ड हुयो, पर डॉक्टर करीम बख्श साहब जी महिनत आहे ऐं ॿियनि दोस्तनि जी महिनत आहे, उन सां तक़रीबन मां सम्झां थो तमामु घणी इम्प्रूवमेंट आई आहे इलाइक़े में, जो अॼु असां हिते इन किताबी मेले में बीठा आहियूं। हुननि चयो त अहिड़े पुठिते पयल इलाइक़े में तालीमी मेलो कराए शागिर्दनि में तालीम सां लगाव पैदा करण ते इंडस मॉडल स्कूल जी इंतिज़ामिया जस लाणी। इंडस स्कूल इंतिज़ामिया खे मां जस ऐं सलाम पेश कयां थो त हिननि हीउ मेलो रखियो आहे त इंशाअल्लाह इहो कुंड कच्छ में इंजोर जे हर हिकु कुंड कच्छ में अहिड़ा मेला थींदा रहंदा। इंतिहाई ख़ुशी थी आहे जो ॿारनि में अवेयरनेस अची रही आहे ऐं तालीम जेको आहे शोर वधी रहियो आहे ऐं हिते मेले में जेका रश ॾिसूं था असांखे ख़ुशी थिए थी। बहितरीनु किताब आहिनि, घटि क़ीमत ते मिलनि था। असां तक़रीबन हर किताब खे टच कयो आहे, जेके हर मीडियम खे, हर मौज़ू खे टच कयो आहे। असांजी उमेद इहा ई रही आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो मेलो असां सुठे नमूने सां कंदा रहंदा ऐं इंशाअल्लाह हर साल कंडक्ट कंदा रहंदा। हीउ इलाइक़ो जेको हुयो इन में असांखे हमेशह ख़ुशबू के एक क़िस्म जी हुई। अॼु अल्लाह जी महिरबानी आहे, हिन इलाइक़े खां तालीम जी ख़ुशबू अचे थी। हिते पहुची करे असांखे तमामु सुठो जेको आहे इन्वायरमेंट मिलियो आहे ऐं असां पंहिंजा ॿार बि गॾु आंदा आहिनि ऐं हिते किताबनि जेका कलेक्शन आहे उहो तमामु सुठी कलेक्शन असांखे ॾिसी करे तमामु ॾाढी ख़ुशी थी। ओड़ा मेले में 50 खां मथे स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि हिसो वरितो ऐं किताब पिणु ख़रीद कया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk